नाज़रीन, भिटशा भरिसां खंडू स्टॉप ते बदअमनी ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां मज़ीद तफ़सील ॿुधाए रहियो आहे भिटशा खां अवामी टाइम न्यूज़ जो नुमाइंदो सजाद अली अबड़ो। भिटशा भरिसां खंडू स्टॉप ते बदअमनी ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं रहवासियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। खंडू स्टॉप ते चोरी जे वारदातुनि में ठापर न अची सघी। गुज़िरियल राति देर सां बि नामालूम चोर दुकानदार वज़ीर अली बिरोई जी दुकान जी छित तोड़े रोक रक़म ऐं लखे रुपयनि जो सामान चोरी करे विया। अहिड़े अमल बैदि खंडू स्टॉप ते दुकानदार में ख़ौफ़ पकड़ियल आहे, जॾहिं त चोरीअ जी वारदात में इज़ाफ़े ख़िलाफ़ दुकानदारनि ऐं रहवासियुनि सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। दुकानदार वज़ीर अली बिरोई, नदीम अहमद, दीदार अली, अली बिरोई, दिलीप कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं नारेबाज़ी कई वई। बदअमनी ऐं ते कंट्रोल जो मुतालबो कयो वियो। अॻवान जो चवणु आहे त चोरी जी वारदात में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं पुलिस निंड में सुतल आहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद, RPO हैदराबाद, SSP मचेरी खे अपील था कयूं त नोटिस वठी सुठा पुलिस ऑफिसर मुक़ररु कया ॾिना वञनि।